हिते अवांखे ॿी अहम ख़बर ॾियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी हुकूमत किराइण जी साज़िश वारे मुबैना ख़त जी जांच लाइ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया। अदालत दरख़्वास्त गुज़ार मौलवी इक़बाल हैदर ते ₹1 लख ॾंड बि लागू करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी हुकूमत किराइण जी साज़िश वारे मुबैना ख़त जी जांच लाइ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। अदालत दरख़्वास्त गुज़ार मौलवी इक़बाल हैदर ते ₹1 लख ॾंड बि लागू करे छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी हुकूमत किराइण जी साज़िश वारे मुबैना ख़त जी जांच लाइ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सुबान कोसो सां। सुबान आगाह कजो। जी बिल्कुल, मौलवी इक़बाल है उन पारां इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान खान खिलाफ़ हिकिड़ी पिटीशन दायर कई, जंहिंमें इहो ॼाणायो वियो त इमरान खान जेके इल्ज़ाम लॻाया आहिनि उनके खिलाफ़ साज़िश कई वई आहे। उन साज़िश बाबति उनखे गद्दारी जो केस हलायो वञे ऐं ECL में इमरान खान ऐं जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि फवाद चौधरी समेत उन्हनि जा नाला ECL में दाख़िल कया वञा। अॼु उन केस जी चीफ जस्टिस अतर मिनल्ला जी सरबराही बेंच आहे उन केस जी ॿुधणी कई आहे। उन में पहिरियां उन केस जो फ़ैसिलो आहे उहो महफ़ूज़ कयो वियो। हाणे चीफ जस्टिस अतर मिनल्ला पारां उन केस जो फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंमें पिटिशनर आहे उन मथां ₹1 लख ॾंड लॻायो वियो आहे। पिटिशन आहे उहा ख़ारिज कई वई आहे। जी ठीकु आहे सुभाणे, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां गॾु करण लाइ।